अस्सलाम वालेकुम, वेलकम सालेबन इंसाइक्लोपीडिया। हिन वीडियो में पाण डिस्कस कंदासीं त डॉक्टर एक्यू खान में अप्लाई करणु खपे या न, जेकॾहिं अप्लाई करणु खपे त छो ऐं तैयारी किथां करणु खपे। ठीकु आहे, सभिनी खां पहिरियों ॾिसूं था त पाण खे अप्लाई करणु खपे या न, हिन जा लॉजिकल रीज़न छा आहिनि। ठीकु आहे, अप्लाई पाण खे मां चवां थो त अप्लाई करणु खपे, छो जो NJV स्कॉलरशिप जेकी ईंदी हू फुली फंडिड आहे, त हुन में ही तव्हां लाइ हेल्पफुल रहंदो टेस्ट जेको आहे ऐं प्रिपरेशन बि। ठीकु आहे, ऐं कंहिं भेरे ईअं थींदो आहे त हॉस्टल जी जेकी फ़ी आहे डॉक्टर एक्यू खान में हू पाण ई अदा कंदा आहिनि, माना तव्हांखे फुली फंडिड ॾींदा आहिनि। ईअं को बाक़ी क़िस्मती केस थींदो आहे, असांजे इलाइक़े में हिकु केस ईअं थियो त हू सफ़ा ग़रीब हो, त हुन इवन हुनजो ट्रांसपोर्ट जो हर शइ जो ख़र्चु हुननि खयों, बाक़ी ईअं सफ़ा घटि थींदो आहे। त मुंहिंजी तव्हांखे सलाह आहे त तव्हां डॉक्टर एक्यू खान में 1000 रुपये जो चालान आहे, तव्हां ज़रूरु अप्लाई कयो ऐं टेस्ट जी तैयारी बि कयो। ठीकु आहे, त जेकॾहिं तव्हांजी फुली फंडिड में थी वञे त पोइ वेल एंड गुड, न त इहो टेस्ट ऐं प्रिपरेशन तव्हांखे NJV में ज़रूरु जेको आहे हू कमु ॾींदी। ठीकु आहे, हाणे अचूं था त तैयारी किथां करणु खपे। त तव्हांखे सभिनी खां पहिरियों यूट्यूब खोलणो आहे, सालेपट इंसाइक्लोपीडिया सर्च करिणो आहे, सालेपट इंसाइक्लोपीडिया। ठीकु आहे, हिते तक़रीबन हर टेस्ट जे बारे में सॼो मटीरियल अवेलेबल आहे, ख़ासि तौर ते जेका मैथ जी वीडियोज़ आहिनि हू बि आहिनि। ठीकु आहे, ऐं बाक़ी जेके वीडियोज़ तव्हां चवंदो हू बि असां ज़रूरु अपलोड कंदासीं। हिते तव्हां इन ते क्लिक कंदो, पोइ सभिनी खां पहिरियों हीअ वीडियो ॾिसणी आहे ऐं कमेंट करे ॿुधाइणो आहे त वीडियो तव्हांखे कीअं लॻी। हुन खां पोइ प्ले लिस्ट में अचिणो आहे, त प्ले लिस्टूं सॼियूं ठहियल आहिनि, जेको चैप्टर वाइज़ बि ठहियल आहिनि, क्लास वाइज़ बि ठहियल आहिनि। ठीकु आहे, ही 6th क्लास जी प्ले लिस्ट आहे, हिन में तक़रीबन सभु टॉपिक आहिनि, सॼा चैप्टर आहिनि। हुन खां पोइ तव्हांखे ॿी लिस्ट ॾेखारियो त 7th क्लास जी बि आहे प्ले लिस्ट, हिन में बि तक़रीबन सभई टॉपिक आहिनि ऐं सभु चैप्टर आहिनि। 8th क्लास जी बि आहे, ईअं ई बेसिक जेकी 5th क्लास जी ऐं हू बि चैप्टर आहिनि। हीअ जेको डाई अणपूर आहे या बाक़ी सॼा चैप्टर, हर शइ ईअं सम्झ अवेलेबल आहे, तव्हां प्ले लिस्ट में ॻोल्हे सघो था। ऐं लास्ट में सिंधी में जेकी प्ले लिस्ट आहे हिकु पूरी, ही जनरल प्ले लिस्ट आहे जंहिंमें सभु वीडियो अवेलेबल आहिनि जेके सिंधी ॿोली में आहिनि। ठीकु आहे, क्लास 6th 7th 8th ऐं 4th 5th सॼी हर शइ इन में अवेलेबल आहे। इवन डाई अणपूर खां वठी जेको कॉमन फ्रैक्शन आहे, सॼो फ्रैक्शन जा टाइप, इंट्रोडक्शन टू फ्रैक्शन, हर शइ अवेलेबल आहे। बाक़ी कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त तव्हां कमेंट करे ज़रूरु असांखे ॿुधायो, असां हू बि अपलोड कंदासीं। ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो, कमेंट करे असांखे ज़रूरु ॿुधायो त चैनल तव्हांखे कीअं लॻो, ऐं वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।